नाज़िन कमालदेरो में ثقافتي दिहाड़े के हवाले से मच कचहरी की तकरीब मुनक़द कई वई। उन हवाले से ॾिसो था इम्तियाज़ सोलंकी जी ही रिपोर्ट। सिंधी मीडिया या थोरा ताईं जिन ही ॾींहुं मल्हाइण जो मौक़ो ॾिनो उन खां पोइ सचवा खे जस आहे जिन अॼु हेॾो मेड़ाको कोठायो आहे मच कचहरी जो। मच कचहरियूं असां वटि तमामु घटि थींदियूं हुयूं पर हिन सिंधी मीडिया जी महिरबानी सां जेको ॾींहुं मिलियो उन ते तमामु सुठो ई कचहरियुनि जो आहे सिलसिलो। जेको असां सिंधियुनि जो हिकिड़ो कल्चर आहे ऐं हिकिड़ो रस्म रवाज़ आहे जेको असांजे वॾनि खां शुरू खां ईंदो आयो आहे ऐं 5000 सालनि खां इहो असांजो सिस्टम हले पिए थो। जीअं हिन ॾियारे ते असां सभु सिंधी ॿाहिरि पाण में गॾु हूंदा आहियूं मच कचहरी जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो। सो इन जे हिसाब सां असां गॾु थींदा आहियूं पाण में सिंधी ॿाहिरि पंहिंजे क़ौम खे अॻिते कंदा आहियूं पंहिंजो माना इन शइ खे पाण मोहब्बत सां वंडींदा आहियूं सिंधियुनि ॿाहिरनि सां। मच कचहरी आहे उहो हमेशह जेके दग में थींदियूं रहंदियूं हुयूं पर असां में ट्रेंड जेको हुयो हिन जी सकाफ़त जो उहो ख़तमु थी वियो हुयो। पर सिंधी मीडिया हिन पंहिंजी जेका आहे मच कचहरी खे या सिंधी असांजी पंहिंजी जेके ॾिहाड़ा आहिनि उनखे उजागर कयो आहे ऐं मेहरान टीवी जेको सथ आहे उन हमेशह सिंध जी जेका सकाफ़त आहे उनखे प्रमोट कयो आहे उनखे अॻिते आंदो आहे। सकाफ़त खे उजागर करण जे लाइ ख़ासि तौर असांजे शहर में रहंदड़ नौजवाननि खे नौजवान नसुल खे जेको आहे पंहिंजो हिन मल जे बारे में या सिंध जी सकाफ़त जे बारे में टोपी अजरक जे बारे में घणी ॼाण कोन आई हाणे थी वई आहे। उन सां गॾोगॾु जेको वफ़ाक़ पारां मुसलसल सिंध जे बेटनि ते जेका आहे मेरी अखा ऐं जेको कारूंजर जबल जी कटाई जो मामिलो आहे उन ते असीं इहो पैगाम था ॾियूं सिंध धरती वासियुनि खे सकाफ़ती ईद सां गॾोगॾु तव्हां एहतिजाज रिकॉर्ड कराए हिकिड़ो बैनर खणी उन ते घटि में घटि इहो लिखियलु हुजे त सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जो कब्ज़ो नामंज़ूर। उन खां पोइ असां महिरान टीवीअ जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे महिरबानी करे पंहिंजो मौक़ो असां वरितो आहे। अॼु असांजो ईद जो ॾींहुं असां सिंधियुनि जे लाइ हर सिंधी जेके आहियूं असां ख़ुशि आहियूं पंहिंजो सकाफ़ती ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। सिंधी मीडिया जे करे हिकु दफ़ो ॿीहर उहे शयूं मोटी आयूं आहिनि ऐं असां जिथे ॿ ईदूं पहिरियां मल्हाईंदा हुआसीं मज़हबी उन जे हवाले सां उते असीं सम्झूं था त हीअ सकाफ़ती जेका असांजी हीअ टीं ईद आहे ऐं हीअ ईद तमामु वॾे जोश ऐं ख़रोश सां असां मल्हाईंदा आहियूं। सकाफ़त जे हवाले सां जेको सुभाणे सकाफ़त ॾींहुं आहे उन हवाले सां एहतिजाज जे तौर बि इहो ॾींहुं मल्हायो थो वञे जो सिंध जे बेटनि ते हिकिड़ो कब्ज़ो कयो आहे। हाणे असां सिंधी माण्हुनि खे लॉलीपॉप ॾिनो थो वञे त बाबा जेकॾहिं हिते बेटनि ते कमु थींदो त हिते वॾी तरक़ी थींदी। तरक़ी तव्हां जेके अॻे असांजे वसीलनि ते कब्ज़ा कया आहिनि असां वटि तेल असां वटि गैस असां वटि कोयलो असां वटि समुंड असां वटि जबल असां वटि पथर जेके असांखे क़ीमती नायाब पथर निकिरंदा उहे असांजे उहे तव्हां असां ते कहिड़ो ख़र्चु कया सिंधी माण्हू खे कहिड़ो अॼु बि सिंध जो माण्हू हिकिड़ो वेलो खाए थो त ॿ वेला बुख ते वेठो आहे। मोहबती मेड़ाको जेको आहे त माना हिते सजायो आहे ऐं असां सभिनी दोस्तनि खे हिते घुराए ऐं जेको आहे सिंधी मीडिया ख़ासि करे मेहरान टीवी वारनि सां एकता ॾींहं तौरु मल्हाइण तौरु ही जेको मच कचहरी जो प्रोग्राम कयो आहे असीं जेको आहे नौशर पहिरियों सचवा टीम जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं। ऐं ॿियो जेको आहे त मेहरान टीवी वारनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं जंहिं जेको आहे त माना हीअ असांखे जेको प्रोग्राम आहे या जेको आहे हीअ असांखे एकता डे आहे जेको सिंधी मीडिया असां ताईं आहे शइ पहुचाई आहे रसई ॾिनी आहे हिकिड़ो बहितरीनु अमल आहे। मोराई साहब खे सलाम आहे जो हर ॾींहं ते मेहरान टीवी ते सकाफ़ती स्टाइल जा प्रोग्राम हलंदा रहंदा आहिनि ऐं मेहरान टीवी ते सकाफ़त माना जारी ऐं सारी हूंदी आहे ऐं इन जेको सरो सॼो जेको आहे गुलाम नबी मोराई साहब ॾे थो वञे ऐं सिंधी क़ौम खे गॾु करण जो जेको मीडिया रोल अदा कयो उन में सिंधी मीडिया ऐं ख़ासि करे मेहरान टीवी वारनि जेका हिन मेहरान सां वफ़ा कई वादी मेहरान सां उहो क़ाबिल तहसीन ऐं तारीफ़ आहे। न्यूज़ जे तरफ़ां जीअं साईं गुलाम नबी मोराई साहब ऐं रऊफ़ चांडियो साहब जे अॼु चैनल जे तरफ़ां जेको पंहिंजी हिकु पूरी क़ौम खे ऐं पूरी सिंध जी बिरादरियुनि खे जेको आहे अॼु जशन जो समा आहे इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क्रेडिट मेहरान टेलीविज़न वारनि खे वञे थो ऐं मोराई साहब खे ऐं चांडियो साहब खे वञे थो जिन्हनि हिकु सिंध में हिकु जेका 5000 साल पुरानी सकाफ़त आहे उनखे ज़िंदा करण जे लाइ अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि।